नासरीन मोहम्मद दड़ो ॻोठ गुल मोहम्मद हिज़बाणी हिन जदीद दौर में भी सेहत ऐं तालीम समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे, जंहिं सबबि ॻोठ जा रहवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। पेश आहे सद्दाम मेमण जी ही रिपोर्ट। हिज़बाणी केतिरनि ई सालनि खां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। अचो त ॻोठ वारनि खां उन बाबति वीचारो। अस्पतालनि ताईं को ग़रीब माण्हू जो रोडनि सां वञी सघे या इमरजेंसी में को सहूलियत मिली सघे, हितां खां लाड़काणे ताईं मरीज़ खणी वञनि था। जीअं त हिन ॻोठ गुल मोहम्मद हिज़बाणी में गैस या को अहिड़ो बिजली जो को बि सिस्टम न आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी ते अचे थी ऐं पंहिंजी मर्ज़ी ते बिजली वञे थी। साल खां वधीक क़दीम आहे। हिते आदमशुमारी तमामु घणनि माण्हुनि ते मुश्तमिल आहे। तक़रीबन 10,000 खनि माण्हू आदमशुमारी आहे, लेकिन हिन ॻोठ में का बि सहूलियत कुझु बि न आहे। रोड रस्ता फिटल पटा उखड़िया पिया आहिनि ऐं का बि हिते अस्पताल कान्हे का। ॼण त ईअं ही हिकिड़ी झंगल जो कानून आहे जो सिंध गवर्नमेंट या विफाक वारा असांजी को बि मदद नथा कनि। अस्पताल बि न आहे, जंहिंजे करे मरीज़नि खे जेका आहे तकलीफ़ जो मुंहुं ॾिसणो पए थो ऐं आंधी मांधी अधु राति जो कंहिंखे तकलीफ़ थिए थी त जेका आहे तकलीफ़ुनि जे करे मरीज़ खे खणी वञूं था त हुनखे जेका तकलीफ़ थिए थी, को वेझो को डॉक्टर बि कोन आहे ऐं नियाणियुनि जो स्कूल बि कोन आहे जो नियाणियूं 5 दर्जा तालीम मुकमिल कनि थियूं ऐं अॻिते पढ़ण जे लाइ उन्हनि खे जेका आहे तकलीफ़ जो मुंहुं ॾियणो पए थो। लिंक रोड जेको आहे अॻ में ठहियलु हुयो, हिन वक़्तु तमामु तकलीफ़ आहे जो उहो उखड़ी वियो आहे ऐं उन तरफ़ कंहिं बि क़िस्म जो तवजो न ॾिनो वियो आहे। असांजे ॻोठ में स्कूल जेको पहिरें खां 5 दर्जे ताईं नियाणी गर्ल्स स्कूल हुअणु घुरिजे, उन में बिल्कुलु कुझु कोन्हे को। उन पढ़ाई वग़ैरह नियाणियुनि वग़ैरह खे असांखे वेहण में तकलीफ़ थिए थी ऐं इन जे लाइ असां वटि पेशेंट हवाले सां हॉस्पिटल वग़ैरह बि कोन्हे का। जेके ॻोठ में मरीज़ वग़ैरह का बि बुखार वग़ैरह थिए थो त उनखे असां हितां ॾोकरी खां खणी वञनि था, जंहिंमें तमामु घणी तकलीफ़ थिए थी। सिंध खे इहा अपील आहे त असांजी जेके सहूलियतूं बुनियादी आहिनि, रोड ठाराए ॾिनो वञे, अस्पताल ॾिनी वञे ऐं गर्ल्स स्कूल जेको प्राइमरी आहे उन मां वधाए हिते जेको आहे मिडिल या हाई स्कूल जो दर्जो ॾिनो वञे।